यो मुझे पाक नबी जे दीन जी हिकड़ी फैक्ट्री है, बाग आहे। इन बाग में जेके बूटा लगाइबा आहिनि उनके पानी ॾिबो आहे, पानी जो इंतज़ाम, गुड जो इंतज़ाम, पोइ ये बाग जा बूटा तैयार थींदा आहिनि जंहिंजो सायो माण्हू हासिल कंदो आहे, कंहिं बूटे मां खुशबू हासिल कंदो आहे। अवां साम्हूं ॾिठो उन बाग जे बूटनि मज़ा साईं जा साहबज़ादा जेके क़ुरान और हदीस जी रोशनी में रमज़ान उल मुबारक ऐं आमिना जे लाल जे शान मुतल्लिक़ अवां जा ॾो ख़िताब फरमाए रहा। दिल खुश थी थे अल्लाह अहले सुन्नत जे उलमा के कसीर बनाए, वधाए, आबाद बनाए, इल्म में अमल में मजीद बरकत अता फरमाए। अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों ऐं भाइरों, अवां असां अल्लाह जे घर में गॾु आहियूं, अल्लाह जे बैत में गॾु आहियूं, करीम रब जी दरबार में आया हूं। यकीन रख त अज मुझो रब मूं ते राज़ी है। जे नाराज हुजे तो पांजे घर में छो छड़े अदा। रात सॼी रात जेकॾहिं को पांजे घर में रहाए, सॼी रात जेकॾहिं को माण्हू घर में रहाए तो इहो मेज़बान मेहमान का खुश आ तॾहिं त रहाए पियो। ऐं अॼोकी रात कहिड़ी आहे? त चओ रमज़ान मुबारक जो महीनो जेको आहे न, महीनो इहो महीनो भी बरकतन वारो, रहमतन वारो, निजात वारो, छुटकारे वारो। इन जा पहिरियां 10 ॾिहाड़ा रहमत, ॿिया 10 ॾिहाड़ा मग़फ़िरत ऐं टियां 10 ॾिहाड़ा ऐलान थींदो आहे को छुटकारे वठण वारो। अचो छुटकारो ॾियाओ, निजात ॾियाओ। जे बदकार आ त बदी मां निजात ॾियाए, गुनाहनि में फाथल आ त उतां छॾाया आहे, जे जहन्नमी आ त जन्नती बणाया आहे। ख़ताकार आ, गुनाहगार आ, तुंहिंजा गुनाह एतिरा आहिनि जो तुंहिंजे जिस्म ते वार थोरा आहिनि, तुंहिंजा गुनाह घणा आहिनि। रब फरमायो पोइ बि मुंहिंजी रहमत खां घणा न आहिनि। इहा आवाज़ सुभान अल्लाह जो तव्हांजा मोरे मां ई न निकितो। 3 कलाक तकरीर आहे, 3 कलाक साईं वारनि खां 3 मिलिया, पर मां 4 यार जो शौक़ीन आहियां। छो त मोरो आहे, कहते न थोरो आहे। हिसाब न आहे, जेतिरी देर ख़ुदा मूंखे ताक़त ॾिनी मां ॻाल्हाईंदुसि। साईं चो सेरी ताईं जलसो हलंदो, मां भी तसल्ली सां वेही रहियुसि मौली राय सां गॾु। अज़ीज़ दोस्तों, अर्ज़ पे कयूं उन करीम रब जो ऐलान आहे, बाना ओ मुंहिंजा बाना, जेकॾहिं तो गुनाह कया आहिनि, ख़ताऊं कयूं थी, एतिरा गुनाह कया अथई जेके तुंहिंजे जिस्म जे वारनि खां घणा अथई, पोइ बि मूं रब जी रहमत खां घणा न आहे। पर जेकॾहिं तो गुनाह एतिरा कया जो ज़मीन जे अंदर जेके मूं वण लगाया आहिनि, वण पैदा कया अथऊं, उन्हनि वणनि में जेके पत्ता आहिनि, जेकॾहिं हिकु हिकु पत्ते खे शुमार कर, मां तोखां पुछां थो अदा हिकिड़े वण जा पत्ता ॻणे सघंदे? न ॻणंदे न। पोइ ज़मीन ते घणा वण हूंदा? ज़मीन जे अंदर जेके वण आहिनि उन्हनि जे पतनि खे शुमार कर, जे तुंहिंजा गुनाह उन सॼी ज़मीन जे वणनि जे पतनि खां वधीक आहिनि। रब फरमायो त मुंहिंजी रहमत खां वधीक न आहे। महबूब तूं चवें, तूं चवें महबूब। अॼु मुंहिंजो मौज़ू कुझु और बि हुयो, पर साईं जन जा नौजवान आलिम सगोरे जा तकरीर जा लफ़्ज़ जेके हुया, महबूब महबूब ऐं महबूब आहे मोहब्बत। अल्लाह ताला फरमाया या अय्युहन नबी, ऐ खबर ॾियण वारा, इन्ना अरसलनाका, बेशक असां तोखे मोकिलियो आहे शाहिदा,
शाहिद जे लफ्ज़ जी माना है महबूब, शाहिद जे लफ्ज़ जी माना है हाजिर, शाहिद जे लफ्ज़ जी माना है गवाह। ॾाढे त चो महबूब अल्लाह जॾहिं बणायुसि न, बणायुसि कंहिं, ॾाढा चओ कंहिं बणायुसि? मालिक बणायुसि। कहिड़े अल्लाह बणायुसि? छड़ो तो चवी अल्लाह अल्लाह, कहिड़े अल्लाह? अल्लाह जो क़ुरान खां पुछ त कहिड़े अल्लाह? अल्लाह फरमाए थो अच मूं क़ुरान जे वेझो अच त मां ॿुधायां क़ुरान अल्लाह जो तारुफ़ छा आहे, अल्लाह छा आहे, अल्लाह कहिड़ी शइ आहे, अल्लाह जो मक़ाम छा आहे, अल्लाह जो शान छा आहे, अल्लाह आहे छा। क़ुरान तो चवे हली आ वेझो आ मां ॿुधायां आहे, पर क़ुरान तो चवे वरी आ जेकॾहिं पुछंदे क़ुरान रब ते इहो आ, मदीने वारो साईं छा आहे? क़ुरान ते तो अच तारुफ़ अल्लाह जो करायां, तारीफ़ मुस्तफ़ा जी ॿुधायां। महबूब महबूब हाणे महबूब खे बणाए महबूब करे मोकिलियो मां। महबूब जॾहिं ठाहियईं, कंहिं ठाहियो? ॻाल्हायो, कंहिं ठाहियोसि? अल्लाह। तोखे कंहिं ठाहियो? ॻाल्हाए, अल्लाह ठाहियो न। ऐब बि ॾिनई, ऐब बि मुल्ले में ऐब आहे, मौलवी में ऐब आहे, मूं में ऐब आहे, तो में ऐब आहे, तुंहिंजे वात मां बदबू। ॿ ॾींहं छड़ो डंदड़ न हण, हा कननि में कन, ज़ुबान मां ॻाल्हाई त वात मां थुको निकिरनि। जॾहिं आमिना जो ला ज़ुबान अहिड़ी बणाई मां आमिना जा लाल, तुंहिंजी ज़ुबान खे मां अल्लाह पंहिंजी ज़ुबान थो सॾां, तुंहिंजी ज़ुबान लिसानुल्लाह ऐं तुंहिंजो चेहरो अल्लाह जा हथ, तुंहिंजा हथ न न। अल्लाह फरमाए मां बेमिसाल आहियां, हथनि खां पाक आहियां, अखियुनि खां पाक आहियां, ज़ुबान खां पाक आहियां, पेरनि खां पाक आहियां, कदमनि खां पाक आहियां। पाक रब हर शइ खां पाक आहे। मुंहिंजा रब करीम जॾहिं पाक आहे त पोइ छो थो चवीं मुंहिंजा महबूब तुंहिंजा हथ यदुल्लाह, तुंहिंजो चेहरो वजहुल्लाह, तुंहिंजी ज़ुबान लिसानुल्लाह। अल्लाह फरमाए थो जीअं मां पाक आहियां तीअं मुंहिंजो महबूब पाक आहे, बेमिसाल आहे। मां दुनिया खे इन जे लाइ मुस्तफ़ा जे हथनि जो मिसाल पंहिंजे तरफ़ ॾिनो आहे, महबूब जे चेहरे जो मिसाल पंहिंजे तरफ़ ॾिनो आहे, महबूब जे अखियुनि जो मिसाल पंहिंजे तरफ़ ॾिनो आहे त दुनिया जे मुल्ले खे ख़बर पइजी वञे जेको मिसाल बेमिसाल पंहिंजे तरफ़ थो ॾे उन जो मिसाल बंदे खे ॾियण जो को हक़ ई न आहे। तूं छा थो चवीं मुंहिंजो मिसिल 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 छा आहे? तवजो, अल्लाह फरमाए त महबूब खे बणायो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, अल्लाह ताला जेकॾहिं ताक़त ॾे, ख़ुदा जेकॾहिं कुवत ॾे, ख़ुदा जेकॾहिं पैसो ॾे, हज़रत क़िबला साईं मौलाना गुल मोहम्मद साहब मेमण खे, अॼु मेमणनि जो ॿियो जलसो आहे, मटियारी जे भरिसां मेमणनि वटि 3 कलाक वाइज़ करे आयो आहियां। अॼु बि मेमण चओ सुभान अल्लाह। तवजो तवजो, अल्लाह तो महबूब खे बणायो। महबूब मोहब्बत मां वरतल आहे। अल्लाह ताला जॾहिं महबूब ताक़त मुताबिक़ गवर्नर ठाहींदो पंहिंजी ताक़त मुताबिक़, पर सदर जेको घर ठाहींदो उन में का कमी छॾींदो? का कमी छॾींदो? ॻाल्हाए न। छो त सदर आहे, छा को ताक़त अथसि? मोहतरमा जो सॼो पैसो ज़रदारी वटि। असां त सदाईं फाथल, असीं त सदाईं फाथल। पहिरियों आयो मुशर्रफ, तो दियो ज़र छिकेसि। हेॾे तवज्जो जी ज़रूरत आहे। हाणे मां तोखां पुछां थो, ज़रदारी खे ताक़त आहे पैसे में, हर शइ में। सदर आहे, मोहतरमा जो पैसो आहे, हर माल आहे, पंहिंजो पैसो आहे। हाणे इहो जेको बंगलो ठाहींदो, जाइ ठाराईंदो, कमी छॾींदो? अल्लाह फरमाए ज़रदारी खे का ताक़त न आहे जेका मूंखे आहे। मां जॾहिं पंहिंजो महबूब ठाहियो न, पोइ मुला कीअं थो चवईं इल्म न होसि, इल्म न ॾिनईंसि। अच्छा इहा कमी न थी?
या कमी न थी या अल्लाह तो वटि इल्म कोन हुयो जो मुस्तफा खे न ॾिनो ई अल्लाह फरमाए थो इहो भुल अल्लाह मां पंहिंजे महबूब खे उहो इल्म ॾेई छॾियो आहे जेको सवाल कंदो वञे मुस्तफा खां जवाब वठंदो पर मुझो महबूब अल्लाह ताला फरमाए तो मां पंहिंजो महबूब अहिड़ो ठाहियो जो का कमी न छॾीमांसि कमी ईअं न छॾीमांसि अहिड़ो महबूब ठाहियो मां जियां ठाहे मोकिलियोमांसि सिद्दीक़ अकबर जी नज़र पियसि चए थो सोना मुझो माल तुझो आहे मुझो घर तुझो आहे मुझी जान तुझी आहे मुझो तन तुझो आहे मुझो मन तुझो आहे सिद्दीक़ जो माल तो मुस्तफा ते कुर्बान आहे पर कुर्बान वञा महबूब फरमाइनि था अबू बकर सिद्दीक़ उमर जो माल ख़र्च कंदो आहे उमर जो समझी फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जो समझी उस्मान जो माल ख़र्च कंदो आहे उस्मान गनी जो समझी अली जो माल ख़र्च कंदो आहे हैदर करार जो समझी ऐं सिद्दीक़ मां तुझो माल ख़र्च कंदो आहियां पंहिंजो समझी रिकॉर्डिंग बाय जावेद भीमोराई शलवार भी कादरी अच्छा सिद्दीक़ आशिक उमर आशिक उस्मान आशिक अली आशिक जुबैर आशिक तलहा कल भी हिकिड़ो मेमन जे ॻोठ में सुनी थियो आहे हिकिड़े चयो त मां 15 शहबान ते सुनी थी आयो आहियां ॿिए चयो त साईं बसि तुंहिंजी तकरीर ॿुधी अथमि अॼु खां बाद जीअं तूं मुस्लमान मां बि हेॾे तवजो जी ज़रूरत आहे महबूब ठाहियईं अल्लाह फरमाए त मुंहिंजा महबूब हाणे मां तव्हां खां पुछां थो अदा तव्हांखे बि दोस्त हूंदा न मोहबत हूंदव न कंहिंसां खणी माईअ सां मोहबत थी वञे पंहिंजी घरवारी सां मां ग़लति न ॻाल्हाईंदुसि पोइ छा चवंदेसि कराची घुमण हलूं चवंदो न घुमाए अचां कंहिंजो दोस्त आहे सुहिणो दोस्त आहे सीना हथ कई पोइ वरी वतो आहे मोरे जी बाज़ार घुमंदो त माण्हू ॾिसनि त यार हिन जो दोस्त केॾो सुहिणो आहे ॾेखारिबो आहे न पर जाइ जेकॾहिं ठाहिबी आहे जॻह सुहिणी करे ठाहिबी आहे छाजे लाइ लिकाइण लाइ या ॾेखारण लाइ दोस्तनि खे वठी ईंदो अदा ॾिस ही बंगलो मूं ठाहियो आहे हे मस्जिद मूं ठाराई आहे हे जाइ मूं ठाराई आहे अल्लाह जॾहिं महबूब खे ठाहियो हो न ज़मीन हुई न आसमान हो देवबंदी इस बात पर इत्फाक रखते हैं शिया इस बात पर इत्फाक रखता है चित्रोली इस बात पर इत्फाक रखता है अल-हदीस इस बात पर इत्फाक रखता है कि अल्लाह ने कायनात से पहले अगर बनाया है तो वजूद मुस्तफा बनाया है कुछ नहीं था न जमीन थी न आसमान था न सूरज था न सितारे थे न जिन थे न फलक था न मलक था न धलक था न खलक था कोई चीज नहीं थी एक रब था दूसरा शाह अरब था एक खुदा था दूसरा मुस्तफा था अल्लाह ने कहा जब मैंने बनाया मैंने कहा महबूब एक तू एक मैं एक तू एक मैं एक 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 हिक होडो हिक हेडो हिक ठाहिण वारो हिक ठहण वारो हिक शान ॾियण वारो हिक शान वठण वारो हिक हिक मोहक ॿियो महबूब हिक आशिक ॿियो माशूक ठाहे विहारीस महबूब तूं मां खुदा तूं मुस्तफा तू सोचता कुछ और था उसने बनाया और है मां तकरीर तभी सोचे आयो सो साईं ये मूंखे टन हणाए छॾियो साईं हीअं हणायो आहे टन त मां बि ठाहे हणंदुमि गन मञ या न मञ तुंहिंजी मर्ज़ी आहे वॾे सालनि खां वठी मूंखे तक़रीबन 16 साल थिया आहिनि 18 साल थिया आहिनि सुनी थी मोरे जी ताज मस्जिद जे लाइ सिकंदो रहियो आहे त कॾहिं इन जिथे नाले मिठे पे वाइज़ कयो को वक़्तु अचे त इते बि हक़ जो कलमो ॿुधाए वञा हेॾे तवजो कर अल्लाह फरमाए त हिक तूं हिक मां का शइ न आहे अल्लाह फरमाए त मुंहिंजा महबूब अॼु मूंखे शौक़ु थियो मां पंहिंजो महबूब कंहिंखे ॾेखारियां त सही न मुल्ला कहते हैं अल्लाह ने बंदों को इबादत के लिए बनाया वमा खलक़तुल जिन्ना वल इंस
मैंने जी मुल्ला तेरी इबादत को देख लिया, इबादत तू कितनी करता है, सजदा तेरा क्या है, नमाज तेरी क्या है, रोजा तेरा क्या है, हज तेरा क्या है, ज़कात तेरी क्या है। अल्लाह कहते हैं ज़कात बाद में है, नबी पहले है, नमाज बाद में है, नबी पहले है, सूरज बाद में है, नबी पहले है, सितारे बाद में है, नबी पहले है, आदम बाद में है, नबी पहले है, फरिश्ते बाद में है, नबी पहले है, जिब्रील बाद में है, नबी पहले है, कायनात बाद में है, नबी पहले है। फरमाया इबादत बाद में है, मुस्तफा पहले है। इबादत तो नबी की अदा का नाम है। अरे नबी नहीं करता तो तू कहां से करता? अल्लाह के लिए इबादत तो नबी ने सिखाई है, इबादत बाद में है, मुस्तफा पहले। नबी पहरों चो नबी, नबी पेशा बाकी कुल फदा पुछता पहले। अल्लाह फरमाए तो महबूब महबूब मां तोखे कंहिंखे ॾेखारण थो चाहियां त मुंहिंजो महबूब ही थो, मुंहिंजो महबूब ही थो। वो अल्लाह महबूब खे पाण वटि रखी हाणे अल्लाह ताला ॾेखारण जे लाइ फरिश्ता बनाया, जिन बनाई, इंस बनाई, आदम बनाई, कायनात सजी के बनाए, 1,24,000 कमो पेश अंबिया के मोकले। अल्लाह ताला फरमाए था ए महबूब हाणे इन्ना अरसलना का शाहिदा, असां तोखे महबूब करे मोकलियो आहे। मां तोखां पुछां थो अदा, हिते हिकिड़ो माण्हू आयो सुहिणो, मिसाल मोरे में हिकिड़ो सुहिणो शख्स पैदा थियो, हसीन जमील, ठीकु आहे न, उनजा आशिक थिया कोराई। केर आशिक थियुसि? हिकिड़ो कोराई थियुसि, हिकिड़ो, सभु न हिकिड़ो हूंदो न सीटी वॼाइण वारो, चलो हिकिड़ो थियुसि, हिकिड़ो थियुसि लाशारी, केर लाशारी, हिकिड़ो थियुसि साईं वारनि वाटो मेमन, ऐं हिकिड़ो थियुसि जतोई। घणा थी विया? 4 आशिक, माशूक हिकु वीचारो वञे काॾे। हाणे मां सच थो पुछां, इहे आशिक जेके जतोई, लाशारी, मेमण, कोराई, इहे पाण में ठहंदा? पर अबू बकर, उमर, उस्मान ऐं अली त ठहियल हुयो। तवज्जो, आशिक माशूक जे लाइ हो चवंदो आहे मूंसां मोहबत हुजेसि, ख़बरदार हेॾे अख न खणजांइ। आई जतोई जे कावड़, छो तो जतोई जी तरकीबी आहे न, आई जो कावड़ त ठका कढाई कोराई खे, मुंहिंजे माशूक ते आशिक थियो आहे। पर मां तव्हां खां पुछां थो, 4 ई आशिक आहिनि, माशूक मरी वियो, माशूक मरी वियो, हाणे ॿुधायो त आशिक वधंदा? हलंदे हलंदे आशिक घणा? माशूक जो मरी, आशिक घणा? 4। आयो वारो कोराई जो खणी इज़राइल दसियोसि, बाक़ी घणा बचा? 3। छो त आशिक वधिया न, 4 आया थिया, माशूक मरी वियो। आशिक 4 थिया, माशूक मरी वियो। हाणे चैन खां मथे आशिक थियो कोई न, हाणे आयो जो वारो कोराई खे इज़राइल दसे विधो, बाक़ी घणा बचा? 3-4 ॾींहं गुज़रिया त ठका कढाई लाशारी खे बि, वरी 3-4 ॾींहं गुज़रिया त मेमण खे खणी खई, बाक़ी घणो बचो? वरी जो आयो वारो त ठका कढाई जतोई खे, जतोई बि वियो हलो। अबा न माशूक रहियो न आशिक रहियो। अल्लाह फरमाए त महबूब तू सरजमीन ते तोखे मोकिलियां पियो, सिद्दीक ॾिसी तुंहिंजो आशिक थींदो, उमर ॾिसी तोखे आशिक थींदो, उस्मान ॾिसी तोखे आशिक थींदो, अली ॾिसी तोखे आशिक थींदो, हज़रत ज़ुबैर ॾिसी तोखे आशिक थींदो, 1.25 लख सहाबी ॾिसी तोखे आशिक थींदा। पर महबूब तू जेकॾहिं दुनिया जो जान छॾे मज़ार में सुम्हंदे, रोज़े अतर में सुम्हंदे, त बि मोरे में 1400 साल गुज़रण खां बाद, 1500 साल गुज़रण खां बाद, मोरे जी महल बाज़ार में ताज मस्जिद जे अंदर अचण वारो बच्चो तो मुस्तफा जो आशिक थींदो, छो त तू मुस्तफा ते मौत आहे कोन। माशूक जेको मरंदो आहे, आशिक ख़तम थींदा आहिनि, मुस्तफा आहे तॾहिं त आशिक बि वधनि पिया। आशिक तॾहिं वधंदा आहिनि जॾहिं माशूक हुजे, जे माशूक न हुजे त आशिक, ॻाल्हायो त सही, आशिक बढ़ते
नहीं खत्म होते हैं। जब माशूक होता है तो तेरे जनाब साहबजादे ने देखा, हजरत साहब के दूसरे साहबजादे ने देखा, आशिक बन गया कि मेरा महबूब है, मैंने देखा महबूब है, तूने देखा महबूब है। अरे जब देखा तो महबूब है, लेकिन ना ना बिन देखे, मुस्तफा के बिन देखे आमिना के लाल मौजूद है, इसलिए महबूब के जलवे मौजूद है। आज भी है कि हर बच्चा पैदा होने वाला कहते हैं मैं या रसूल अल्लाह का गुलाम हूं। बहरहाल वो कुरान करीम जी आयत पढ़ी या चौ सुभान अल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। कुरान तो ये सुभान अल्लाह की। मुल्ला जी कहे जी कुरान तो पढ़ते ही नहीं है, हिना लगे कुरान ही दो ही ना वरी जो मां घणो पढ़ा तो चवंदा ही अॻे असांजो वञूं काॾे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फला व रब्बिका कसम मुखे तुझे पालनहार जी, कसम खाने वारो अल्लाह केरा, कसम खाने वारो फला व रब्बिका कसमा तुझे पालनहार जो अल्लाह थो चवे, पालनहार भी पाना, कसम भी पांजी थो खणे। फला व रब्बिका महबूबा आमिना जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फला व रब्बिका कसम मुखे तुझे रब हो जानी, आमिना जलाल कसम खणी रब थो चवे। गाल इते मुकी ना है, कसम छो थो खणे अल्लाह। या अल्लाह तो जुड़ा त तुझे पालनहार जो कसम छा ॿियनि खे पालण वारो केरु आहे? फरमाए तो आदम खे तो आदम जो रब भी तू आ, हजरत नूह नजीहुल्लाह जो रब भी तू आ, हजरत मूसा कलीमुल्लाह जो रब भी तू आ, 1,24,000 कमो पेश अंबिया जो रब भी तू आ। लेकिन तो चवे फला व रब्बिका कसम मुखे तुझे पालनहार जो ला युमिनून। तुझे रब जे हुजण जी कसम, तुझे पालनहार जी कसम, कसम पाण थो खणे। हेॾे तवज्जो। ला युमिनून ऐ महबूब कोई मोमिन नहीं, बंदो मोमिन नहीं। बंदा कहने वाला मैं अल्लाह का बंदा हूँ, तू अल्लाह का बंदा है, बंदा नहीं है तू। अब तक तेरे अंदर बंदगी मौजूद नहीं है, बंदा कहलाने का तू हकदार नहीं है। बंदा वो हुआ करता है कि जिंदगी आमद पर आए बंदगी, जिंदगी पे बंदगी शर्मंदगी। अगर बंदे के अंदर जब बंदगी आ जाए, बंदे के अंदर जब बंदगी आ जाए तो बंदा बंदा कहलाने का हकदार बन सकता है। लेकिन बंदा भी बंदा तब बनेगा जिसे कुरान मोमिन कह दे। कुरान तो चलेगा युमिनून ऐ आमिना जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसम मुखे तुझे पालनहार जो छो त मां तुझो आया तोखा बाद आदम जो, तोखा बाद मूसा जो, तोखा बाद ईसा जो, तोखा बाद जमीन जो, तोखा बाद आसमान जो, तोखा बाद सिज जो, तोखा बाद बालहन जो, तोखा बाद मुल्हन जो, तोखा बाद चुल्हन जो, तोखा बाद थुल्हन जो। गाल समझ में ना आई? पैरों तुझो बाद में ॾाढो चो बाद में बीर जो पैरों तुझो फला व रब्बिका कसम मुखे तुझे पालनहार जो ला युमिनून ओसी तई कोई मोमिन है दावा करन वारा ऐ पाण खे मोमिन सदन वारा। ला युमिनून मोमिन नहीं। या अल्लाह छो मोमिन नहीं? नमाज़ वॾियूं अथसि।
फरमा तो मोमिन ना है, सजदा बड़ा तस मोमिन ना है, दाढ़ी बड़ी तस मोमिन ना है, पेट थोड़ो तस मोमिन ना है, झंडे जो पुजारिया मोमिन ना है। अल्लाह फरमा तो हत्ता यो हक के मुंह का महबूब जैसी तय तो आमिना जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पांचों हकीकी बादशाह तस्लीम न थो करे, हकीकी बादशाह तस्लीम न थो करे, हाकिम तस्लीम न थो करे, बादशाह तस्लीम न थो करे, उसी तय ला युमिनूना यो मोमिन ना है। हाँ जी, सजे मुल्क में अल्लाह को सवा के बादशाही नहीं, ओ अल्लाह को सवा दो को बादशाह को नहीं। मुल्ला जी शेख सादी से आके पूछ ले अल्लाह के बगैर कोई और भी बादशाह है या नहीं? फरमाया मोहम्मद कुव्वत बादशाह है हकीकी और हम बादशाह गदाए मोहम्मद। फरमाया आमिना के लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेरे जैसा कोई हकीकी बादशाह नहीं है और बाकी जो सारे बादशाह हैं वो तेरे दर के गदागर हैं। आज देखो महबूब जो मौजू में मां भी जो अच्छा कपड़ा पातला आजकल अच्छा कपड़ा ॾिसी फकीर मेरी पासो वठंदा ॻाल्हायो सही। जोगी फकीर आयो मुंहिंजे घर सां, कंडियारे वारो जोगी न, नांगन वारो जोगी, जोगी फकीर आयो मुंहिंजे घर सां, मूंखे जी मौलवी साहब 10 रुपया ॾे। मैं छो ॾेई वञे छा? चिना नांग ॾेखारियो, मुझे ॾेखार भला वठ 10 रुपया से वठ 10 रुपया भला ॾेखार नांग, खोली ढक वजाई मुरली नांग ॾेखारे। मूं चयो मस्त ॾे ख़बर इहो नांग तव्हां कीअं पकड़ींदा हो, कीअं हथ कंदा हो? चई साईं ॻाल्हि इहा असां नांग खे ॾिसंदा आहियूं जंहिं बिर में वियो, जंहिं खॾे में वियो, जंहिं कुंड में वियो, चारों तरफ़ उनखे पीटो कढंदा आहियूं। जोगी जी ॻाल्हि आहे बाबा, लकीर कढंदा आहियूं पोइ चवंदा आहियूं त दस्तगीर पीरान पीर जो पटो थियो। मां चयो पोइ ची पोइ साईं नांग उते मुंडी हेठि उछलंदो आहे, असां वञी पकड़ींदा आहियूं सभे में पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहियूं। मां चयो जोगी साहब सभई नांग ईअं वठंदा हो? चवंदी हिकिड़ो नांग अहिड़ो आहे ने बाबो पीछे को निकिरी पवंदो। मां चयो इहो कहिड़ो आहे? चई लुंडी। छा? मूं चयो यार ॻाल्हि ॿुध 10 रुपयनि में मुंहिंजो कमु ठाहे छॾियो। चई मौलवी साहब कीअं भला? मां चयो हाणे मूंखे इहा ख़बर पइजी वई त नांगन में बि वहाबी सुन्नी आहिनि, असांजो कहिड़ो कसूर? हेॾे न यार नांग भी मुझे आमिना जलाल जा आशिक़ परवाना तवज्जो कजाए तो के खबर तगारे सोर जे अंदर है कि ये नांग मुस्तफा जो इंतजार को करे केतरा साल पे इंतजार करे हबीब जे दीदार जो मस्तान लगो पयो है कि ये महबूब आया है सिद्दीक़ अकबर सा गदाया है एक आशिक साना दो आशिक खडे में आ एक आशिक गड्डा दो आशिक सागारे सोर में आ महबूब भी आया है सिद्दीक़ आराम करना सोना आराम फरमायो मुझे दिल पर नबी के पंजे झोलियत सुमार ले सिद्दीक़ इरादो फरमाया पर इरादे खाग में पंजो पटकोला जो चाहिए उनके रीलो कतीर करे जल्दी जल्दी टुकड़ा टुकड़ा ठाए सुराख बंद क्या थई एकरे सुराख ते खुड़ी दई बैठो आ त मता मुस्तफा के वो नाग या जानवर तकलीफ पहुंचाए सिद्दीक़ अकबर खुड़ी दई करे मुस्तफा के पंजी झोलियत आराम कराया मां तवा खा तो पूछा ओ ताज मस्जिद वारो ए मुहर्रम जी दही तारीख जलसे कराए वारो तवा खा पूछा तो सिद्दीक़ अकबर जी झोलियत मुस्तफा जो चेहरो मुबारक पर वो महबूबा उन महबूब जो चेहरो उन महबूब जी श्री मुबारक है जडे मुझो मुस्तफा मदीने जो घोट हजरत मौला अली शेरे जली हक जे वली फातिह खैबर फैज जे दर नबी जे बिरादर शोहरे बुतूल अली आशिक रसूल जे घर आया आमिना जे लाल जे अचर छोड़ा अम्मा खातून जन्नत फातिमा
ज़हरा केर फातिमा जे घर में फरिश्ता भी है आसाईदा है कुछ ही करे पोईदा है खुदा जो कसमा उन जे घर महबूब जो आया तो हजरत फातिमा ज़हरा मानी पचाई दी बैठी आ अटो हथ में आ मानी पचाए थी दिल पर नबी आया फरमाया ए मुझी न्याणी फातिमा ज़हरा एकड़ो अटो मानी जेतरो मुखे भी दे तमाम मुस्तफा भी मानी पचाया खातून जन्नत अटो महबूब तई ते रखो कहीं रखो जो मदीने वारे मुल्ला ना मुंह ना साईं ना साईं नाले मिठे ना साईं नाले शरीक ना साईं जे साहबजादन ना साईं आप मोहम्मद साहब है ना सुभान अल्लाह चलो मुखे तो बुराई हाने तो खड़ी डायरेक्ट ताल्लुक थी हो चल सुभान अल्लाह महबूब मानी बचाए तय ते रखी एठो बाह भरे पई खातून जन्नत खणी बियो पासो ॾिनस मानी कची आ वरी बियो पासो ॾिनस हेडो उथलाए होडो उथलाए टाइम थींदो पियो वञे बाबा जी बाबा मानी नथी पचे अम्मा बाह त कोन जीअस बाबा बाह भी भरे पई रब चो त इब्राहिम ते भी भरे पई हाँ भरे तो उते भी पई हिते भी पई अल्लाह महबूब फरमाए तो पचाए समा पचाए सो सोना पचे न थी जिब्रील दरवाजे ते बीठो महबूब खातून जन्नत के चोबी मानी विजे लाए न टेके छो सोना तुझा हथ लगा थस तो मुस्तफा जा हथ जे अड्डे खे लगन के केड़ी बासारी दी मां तोखा तो पुछाओ ताज मस्जिद वारा जे जो चेहरो मुबारक जे जो श्री जे जो मथो मुबारक महबूब जो वदुहा वारो चेहरो मुबारक सिद्दीक अकबर जी झोलिए ते पवे इन सिद्दीक जी झोलिए के छा साड़ी दो हेरे तवज्जो कर गाल महबूब जी आ मोहब्बत जी गाल पो कया त नाग डिठो त दरवाजा सब बंद थी रहा है सब सोराख बंद थी रहा है हाने सोचे त काडे वना किए कया एतरा साल रहे आया अट मिट्टी खाई दो रहे आया वक्त काफी गुजरी चुको हाने छा कया महबूब जे गुलाम मुस्तफा जे यार मदीने वाले घोट जे यार यारे कार सिद्दीक के टंक हई सुभान अल्लाह अब सिद्दीक कहंदो आशिको सिद्दीक जे सामो केर हो युसु मदीने वारो घोट नाग डंगायो बियो वही ट्रेयो वही चौथो वही बियो हरदो इहो यो नबी जो आशिक सामो नबी हुयुसु हे तुंगा माला जो आशिक अल्लाह जो आशिक आयो मच्छर चक्कर थी मुझे मुलो नमाज में बीठो आला आदेश में मोदी साहब छा थी मच्छर उड़ाई ए मुल्ला जी आगे खुदा है बंदगी खुदा की है नमाज अल्लाह की है जब अली नमाज में खड़े होते फरमाया है दरे करार नमाज में खड़ा हो जाए तो लगा हुआ तीर निकाल लेना अली को पता नहीं चलेगा किमिर ने गर्दन पे खंजर लगाया नमाज में खड़े हैं सजदे में है खंजर लगा आधा गर्दन कट गई फरमाया हुसैन आधा गर्दन कट गई है अभी बता कि बैयत करोगे या नहीं हुसैन ने कहा ए बेअकल तू नहीं समझ सकता हुसैन को कि हुसैन के सामने कौन है जब औरतों के सामने यूसुफ का जलवा था और तूने यूसुफ के जलवे पे अपने हाथ काटे उनको पता नहीं चला तो हुसैन के सामने कौन है जिसके लिए मैंने कहा सुभान रब्बियल आला फरमाया इधर दीदारे खुदा है उधर यूसुफ खुदा का बंदा था उधर यूसुफ का जलवा था इधर खुदा का जलवा है
अब मुल्ला जी मच्छर का पत्ता तुझे चलता है, सिद्दीक नबी का आशिक था, सांप का पत्ता नहीं। इश्क 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 है, इश्क मानन के सुकाई दुआ है माशाअल्लाह। पेट कदा करते मुल्लो पंग 11वीं खाते बारी से ताज मस्जिद वाला था खाए ना, यारी था खाए ना, उर्स था खाए ना, खत्मा था खाए ना, रुको माल खाए ना था असाम बम्बारी गालायो चुना था। अरे तवज्जो कर जाए, अल्लाह फरमाए तो फला रब्बिक, हाय हाय आए आमिन जलाल कसमा मुके तुझे पाल रहा जो ला युमिनून। बंदा उस वक्त तक मोमिन नहीं बन सकता हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। महबूबत तो के हाकिम भी तस्लीम करन, बादशाह भी मंजन, पर गाल इते खत्म ना है। अगते गाल या है जेकॾहिं तो वट को फैसलो खणी अचनि, फैसलो पाण में जेकॾहिं इख्तिलाफ थी पवन, विढ़ी पवन, जहिड़ो थी पवे न, उहो जेकॾहिं फैसलो बि खणी अचनि तो मुस्तफ़ा वटि, ऐं तूं उन्हनि जो फैसलो कर ऐं हिकिड़े खे सचो कर, ॿिए खे कूड़ो कर, फैसलो थींदो ई आहे। पर सचो बि तोसां सचो हुजे, कूड़ो बि चवे त मुस्तफ़ा सही कयो आहे, पोइ मां चवंदुमि त इहो मोमिन आहे। पर जेकॾहिं कूड़े जी दिलि में थोरी बि रंजिश पैदा थी त मूंसां ज़्यादती थी आहे। रब जो क़ुरान थो चवे त ला युमिनून, इहो मोमिन नाहे। मदीने वारे घोट वटि फैसला आया भी सही। सुभान अल्लाह। एक यहूदी केर गाल समझ, मां बोतल वांगुर पानी वांगुर पीआरींदो मां। अकीदे जा गोढ़ा मां ठाहे जाए गलोल पाण वठ और परे का ढका कर अकीदे जा अकीदो है समझ। एक यहूदी जो मुसलमान बिन्ही जो पाण में इख्तिलाफ थी हो। मुसलमान मुसलमान तो सबको जो चवे, पर मुसलमान में मोमिन ॿिया आहिनि, मुसलमाननि में मुनाफिक भी हूंदा आहिनि। हिकु यानी सम्झ त मुनाफिक ॾाढी वॾी निमाज़ी आ, रोज़ेदार आ, हज भी कंदो आ, ज़कात भी ॾींदो आ, तवाफ़ भी कंदो आ, महबूब जे पुठियां निमाज़ भी कॾहिं कॾहिं पढ़ंदो आ। हाणे छा थियो, ॿिन्हीअ जो फ़ैसिलो पाण में इख़्तिलाफ़ थी वियो। मुसलमान सम्झो त हिनखे महबूब वटि वठी वञा, फ़ैसिलो करायां, छो त मां त नबीअ जो ग़ुलाम आहियां, मां त मुस्तफ़ा जो कलमो भी पढ़ंदो आहियां, निमाज़ भी पढ़ंदो आहियां, फ़ैसिलो ज़रूर मुंहिंजे हक़ में थींदो। सिधो आयो यहूदी वटि, यहूदीअ खे चई त हल नबीअ वटि फ़ैसिलो कराईंदे। यहूदी खे ख़बर हुई त मुसलमाननि जो इहो नबी आख़िर ज़मान सचो नबी आहे। चई बाबा ठीकु आहे, फ़ैसिलो मंज़ूर, हलो। सिधो ॿई आया, ॿई आया, फ़ैसिलो महबूबन कयो यहूदी जे हक़ में। कंहिंजे हक़ में? यहूदी जे हक़ में फ़ैसिलो थी वियो। वञो फ़ैसिलो मां करे छॾियो। हाणे जॾहिं उथियो न, यहूदी तो उथियो, ईअं रवानो थियो त हे बि ईअं करे निकितुसि। बूथ ख़राब। तव्हां ॾिसो न, रबीउल अव्वल में महबूब आयो, जॾहिं महबूब आयो जंहिं महीने में न, पोइ तव्हां मोरी रायब जो चेहरो ॾिसो, साईं जो चेहरो ॾिसंदे झंडा लॻाईंदो, मस्जिद खे सींगारींदो, हर कोई चवंदो सरकार की आमद मराबा आहे, नंढड़ा नंढड़ा। मां हाणे इंशाअल्लाह रबीउल हिते शुरूआत कई आहे, अॼु तारीख़ हिकिड़ी बुक थी वई आहे मुंहिंजी। पोइ नौजवान वेठो आहे, हुन चयो त साईं 13 जी राति असांजी लिखी छॾ रबीउल अव्वल। 13 जी राति जलसो थींदो महबूब जे मीलाद जे मौज़ूअ ते, रबीउल अव्वल। पर हेॾे तवजो कर, कहिड़ी ॻाल्हि बि अर्ज़ु कयो।
हाणे मुंह ख़राब कयूं हो यहूदी बि रवानो थियो हे बि कट बीहूं थोरो बीह ते अॻिते उमर वेठो आहे उन खां फ़ैसिलो कराईंदासीं। अरे मदीने वारे साईं फ़ैसिलो कयो वरी थोरी कमी लिया करे भाई क़ुरान तो चवे ला युमिनु न आहे मोमिन। हाणे विया जो ॿई उमर अंदरि निकितो छा आहे कीअं आया हो फ़ैसिलो करो चई वियो ॻाल्हियूं कयो। यहूदी चयोसि बात यह है, यहूदी कहने लगा कि फैसला नबी ने कर दिया है मेरे हक में। ये कहता है अभी चलते चलते उमर से फैसला करवाएंगे। फिर भी मैंने कहा मंजूर है, आपकी मर्जी, तेरे नबी ने तो फैसला कर दिया। उमर ने कहा हाँ ये फैसला पहले हो गया है। जी जी हो गया है। अच्छा फिर बैठो बैठो। उमर अंदर गए, आपने तलवार निकाली, बाहर आए, मुनाफिक की गर्दन में मारी, गर्दन उड़ा दी। मुनाफिक की गर्दन उड़ाने के बाद, कत्ल करने के बाद उमर घर चले गए, यहूदी चले गए। लोगों को पता चल गया कि बंदा कत्ल कर दिया गया है, हमारा मुल्ला कत्ल कर दिया गया है। लंबी दाढ़ी वाला था, नमाजी भी था, चिल्ला भी पढ़ता करता था, तहज्जुद गुजार भी था। मुल्ला मर गया। अब मुल्ला जमा होने लग गए। सीधा जमा होकर मेरे आमिना के लाल की खिदमत में आए, कहने लगे अल्लाह का रसूल हम तेरी दरबार में फरियाद लेके आए हैं। हजरत उमर ने हमारा बंदा नाजायज मार दिया है, कत्ल कर दिया है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमारा फैसला फरमाए। उमर ने इतना जुल्म क्यों किया है? हमारा बंदा मारा गया है, हमें फैसला चाहिए। मेरे आमिना के लाल ने उमर को मंगवाया। तवज्जो करना ताज मस्जिद वालों, उमर भी आ गया, इधर खून भी हो गया है, कत्ल भी हो गया है। अब उमर सामने है। मेरे नबी ने पूछा या उमर आपने इसको कत्ल किया? फरमाया हाँ अल्लाह का रसूल मैंने कत्ल किया। फरमाया कत्ल क्यों किया? फरमाया अल्लाह का रसूल आपके फैसले को जिसने रिया में तब्दील किया है कि नबी ने फैसला सही नहीं किया है, तो उमर ने तलवार उठा के गर्दन काट दी है। फैसला उमर के पास ये हो गया है, बाकी आपकी मर्जी है बकाया, आप जो भी सजा दें। लेकिन बातें चल रही हैं, कुरान की आयत आ रही है, ऐ अल्लाह का रसूल उमर ने जो फैसला किया है वो तो मैंने अर्श पे मंजूर किया है। मुनाफिक के जो उमर मारियो आ या गाल मां अल्लाह के वणी आ सही जो तो सही। मौला को हाणे मुनाफिक अल्लाह जो तो तमा सुन्नी गरीब आयो न मारी दो न मां इनन के पाण तो चवा पाण सा पाण बम बदी पाण के पाण मारी। अच्छा पेशावर में मुझे दावत मिली, पेशावर में मुझे दावत मिली। मुझे भी मौत जो ॾाढो शौक़ है। सच्ची बुधाया खुदा के घर में वेठो हाँ, मां चवंदो मौला बिस्तर की मौत न ॾी जाए, अस्पताल की मौत न ॾी जाए, घर में मौत न ॾी जाए, बिस्तर वाली मौत न खपे, मुझे नश्तर वाली मौत खपे। इन मौत का वधीक केड़ी मौत खपे? इन मौत के घुरो था रखी रोज़ो को न तो मत मरी पो। एडो मोटो मतारो लगो पियो आहे। हालत ॾिस, मोरे में रमज़ान आयो आहे, ॻाल्हाए त सही, उहो त सही। SDM DSP SHO हाँ बालेशाही हाँ हेरे तवज्जो करना। ठीक है परमिशन होता, परमिशन खोलो 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 पिणे जी बादशाही हेरे तवज्जो कर।